गुस्सा 713 साल मासूम ॿारड़ो अकरम मल्ला जंहिंखे हिते राति जेको आहे माना ज़ना कयो अथनि ऐं जेको आहे दरवेश सिफ़्त नंढड़ो हो ऐं इन सां तक जेको आहे माना रेप कयो वियो आहे। वरी हिते अची वरी वॾी बदमाशी ॾेखारी अथनि जॾहिं हीउ मासूम ॿारड़ो पंहिंजे वालिदनि खे पूरे पाड़े खे ॿुधायो मूंसां हिन छोकिरे कयो आहे। 2-3 टोटल छोकिरा आहिनि ऐं जिन ही ग़लति कमु कयो आहे ऐं वेशी दरिंदे वरी उहो हिकिड़ो जमा आयो आहे। उन वॾी बदमाशी हिते ॾेखारी आहे त पैसा वठो हिन केस खे हिते ख़तमु करियो। नंढड़े सां माना तमामु घटि वधि ॻाल्हायो आहे जेको हिन पूरो पाड़ो गवाह आहे। त हिन वक़्तु सिविल अस्पताल मां थी आयो आहे, हिते पहुची चुको आहे। खमीसा साहिब राति वरी बदमाशी ॾेखारी छा वेशी दरिंदनि? असां पैसा ॾियोनि था माफ़ माना बचत करनि खे असांखे जीअं कीअं तेज़ कयूं था। ऐं शहीद थियल अकरम मल्ला ओॾी महिल हे थियो हिनखे दॿा न जंहिंमें दाबा न हो त हिते ई अञा पियो हो हुनखे दाबा न हो त असांखे हणंदे त मारे छॾींदासीं। उन जे हिन था कयूं वसीम सुबुह अस्पताल आया सॼी राति उते माना फिरो घेरो करे असांखे बीठा हुआ। ऐं गिरफ़्तारियूं घणियूं थियूं? 2 थियूं। 2 थियूं। अञा हिकिड़ो जवाबदार आहे? अञा हिकिड़ो अलाह छा कयो ही घर आहे ही तव्हांखे ॾेखारियूं पिया जिते ही शहीद जो जेको लाश अंदरि जेको पियल आहे ही तव्हां ॾिसी सघो था हिते। ऐं हिते सॼो पाणी बरसाति जे करे भले ई बीजी वियो आहे ऐं हिते गुसल जो त मामला आहिनि। ऐं तव्हां ॾिसी सघो था ही घर आहे जेके जंहिंसां ही वेशी दरिंदनि ज़ालिमनि जेको आहे कमु कयो आहे। ऐं असां कोर्ट सगूरी खे इहो अपील कंदासीं इन्हनि वेशी दरिंदनि खे सरेआम फांसी ॾियो जी मासूम ॿारनि ते थींदड़ ज़ुल्म ऐं ज़ातियुनि ते कंट्रोल थी सघे।